कभी अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। कुरतुलैन उर्फ़ एनी बलोच क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार 3 ॾींहंनि जे रिमांड ते बल्दिया पुलिस हवाले कयो वियो आहे। फ़रियादी जे वकील जांच ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया आहिनि। बल्दिया पुलिस रिमांड पूरो थियण ते जवाबदार उमर मेमूर खे अदालत में पेश कयो। आगाह कयूं पिया हैदराबाद मां। कुरतुलैन उर्फ़ एनी बलोच क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार 3 ॾींहंनि जे रिमांड ते बल्दिया पुलिस हवाले कयो वियो आहे। फ़रियादी जे वकील जांच ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया आहिनि। बल्दिया पुलिस रिमांड पूरो थियण ते जवाबदार उमर मेमूर खे अदालत में पेश कयो। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां नसीर चना खां। नसीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। कुरतुलैन उर्फ़ एनी बलोच खे क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार संदसि मुड़िस उमर मेमूर खे अदालत वधीक 3 ॾींहंनि जे रिमांड ते बल्दिया पुलिस हवाले करे छॾियो आहे। जंहिं ते जेको फ़रियादी जो वकील आहे उन पुलिस जी जांच ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया आहिनि। बल्दिया पुलिस रिमांड पूरो थियण ते जवाबदार उमर मेमूर खे 9th जुडिशियल मैजिस्ट्रेट मंजूर अली जी अदालत में पेश कयो, जिथे अदालत जवाबदार खे वधीक 3 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। जंहिं ते जवाबदार खे 30 जुलाई ते ॿीहर जेको आहे अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ऐं उन सिलसिले में जेको फ़रियादी जो वकील उन सां ॻाल्हि ॿोल थी, एडवोकेट केपी लिगारी, उनजो चवणु आहे त पुलिस केस में संजीदा नज़र नथी अचे। केस में जेके ATC जा कलम जेके आहिनि उहे लॻाइण घुरजंदा हुआ, उहे बि न आहिनि लॻा विया। ऐं पुलिस फ़रियादी धुर सां कोऑपरेट नथी करे, जंहिं करे हिन जी जांच खे असांखे ख़दशा आहिनि। ऐं असां अदालत खे उहा आगाही बि ॾिनी आहे। जी ठीकु आहे नसीर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।